ॾह की भरिसां ॻोठाणनि पारां पुलिस जी ज़्यादती ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ अब्दुल्ला शहर जे रहवासियुनि अब्दुर्रहीम शहर, शाहनवाज़, मुर्तज़ा ऐं ॿियनि ॾहीं ते चयो त गुलाब चौकीअ ते मुक़ररु पुलिस एहलकारनि सदन ख़िलाफ़ रण ॿारे ॾिनो आहे। हुननि चयो त पुलिस एहलकार ज़वार बोहड़ ऐं रोशन शाह हर ॾींहुं भत्तो ॾियण लाइ ज़ोर भरनि था, जेको ॾियण ते खेनि धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। गुलाब चौकी असांखे जीअण जंजाल करे छॾियो आहे। असांजे किराने जी दुकान आहे, डेली असांखे मंथली घुरंदा आहिनि। कामल चवनि था छेला पुॼायो, कामल चवनि था कुझु पुॼायो, न त असांखे दुकान हलाइण ॾींदासीं, मंथली ॾींदा आहिनि। ॻोठाणे चेतावनी त पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त हू पाण साड़े छॾींदो। असांजी ख़ुदा करण अपील आहे, जेकॾहिं आला अमलदार आहिनि असांजी ॿुधई वञे कि असां सां इंसाफ़ थियो वञे। जेकॾहिं असांजो 3 ॾींहंनि में इंसाफ़ न थियो त मां बाईपास बंदि करे पेट्रोल मां सां गॾु पाण खे पाण साड़े तबाह रख करे छॾींदुमि। अॻवाननि मुताबिक़ त गुलाब चौकीअ ते मुक़ररु पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।